जेकर हुन डॉक्टर खे 5,000 जी कंडी पारायां जंहिं मूंखे हेॾी वॾी ख़ुशख़बरी ॾिनी। जी डॉक्टर खे तव्हां 5,000 जी कंडी पारायो था ऐं हेॾी वॾी जे ख़ुशी ॾिनी, उनजो इनाम कुझु बि न। उन परे अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, मां त सॼो सारो तुंहिंजो आहियां। उहो त आहे, पर तूं इहो ॿुधाए त मूंखे इनाम कहिड़ो ॾींदे? तो हुकुम त कर, मां तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी कंदुमि। कहिड़ो जादू जो चराग हथ कयो अथई जो मुंहिंजूं सभु ख़ुशियूं तूं पूरियूं कंदे? मोहबत जो चराग आहे न, जेको सभु तमन्नाऊं ऐं ख़्वाहिशूं पूरियूं करे छॾींदो। तूं हाणे हरू भरू अदाकारी न कर, मूंखे त इनाम खपे, इनाम। तूं मूंखे औलाद जहिड़ी नेमत ॾेई ख़ुशियुनि सां नवाज़ियो आहे। हाणे ॾिसजांइ, तोखे इनाम अहिड़ो ॾींदुसि जो तूं कॾहिं विसारे न सघंदी। त पोइ जल्दी कर, जल्दी मूंखे इनाम ॾे। इन लाइ थोरो सब्र कर, छो त सुठी शइ ऐं सुठे वक़्त लाइ इंतज़ारु कबो आहे। बस हाणे सभु समझी वियमि, नाटकी। हाणे हल। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।